अस्सलाम वालेकुम। कीअं आहियो दोस्तो जेके सिंध में रहनि था, सिंध खां ॿाहिरि रहनि था। सभिनी पीरी प्यारनि भाइरनि खे शायदि राव जे तरफ़ां सिक भरियो सलाम हुजे, ख़ुशि हुजो, आबाद हुजो। दोस्तनि खे काफ़ी दोस्तनि खे इंतज़ारु हूंदो। असुल में हिन मौज़ूअ ते अचणु ज़रूरी हो जो दोस्तनि खे ख़बर पवे त हक़ु सच छा आहे। जेकॾहिं मां कंहिं ॻाल्हि में ग़लति आहियां त भली मूंखे सज़ा मिले, अहिड़ी ॻाल्हि न आहे। बाक़ी नेट ते वेही करे कंहिंखे ग़लति ॻाल्हाइणु ऐं कंहिंजी ज़ाती शख़्सियत ते ॻाल्हाइणु, इहो कंहिंखे को बि हक़ु कोन्हे को। जेकॾहिं कंहिंखे को सबूत आहे, जेकॾहिं कंहिंजे लाइ को आहे लफ़्ज़ आहिनि, का ॻाल्हि आहे, त उहो माण्हू अची करे, सुठे माण्हू जो इहो कमु आहे त उहो अची करे साम्हूं अची करे उनखां हिसाबु किताबु वठे। दोस्त अचनि पिया, अलाह पाक सभिनी खे ख़ुशि रखे। दोस्त ईंदा रहनि त तव्हां खां मौज़ू असां शुरू था कयूं। दोस्तो, मूंखे हिन फील्ड में 20 साल थी विया आहिनि। 20 साल हिन फील्ड में थी विया आहिनि। मां 20 सालनि में मुंहिंजो तव्हां पेज ॾिसो या वरी मुंहिंजी ID चेक कयो, उन में मां कॾहिं बि कंहिंजे लाइ बुरो न ॻाल्हायो, न कंहिंजे लाइ को कमेंट्स ॾिनो आहे। हर कंहिंजी ज़ाती जेको आहे त बंदि कर, हर कंहिंजी ज़ाती रायो आहे। कोई कंहिंखे पसंदि करे, कोई कंहिंखे न करे, हर कंहिंजो पंहिंजो मतिलबु हूंदो आहे। पर कंहिंजे मथां कूड़ा इल्ज़ाम लॻाए करे, पंहिंजा ॾोह ॿिए जे मथां हणी करे, इहो सुठो अमल न आहे। कल्ह सभिनी दोस्तनि जे साम्हूं लाइव, कुझु ॾींहं पहिरियों लाइव गुज़री हुई त हिकिड़े दोस्त सदोरे ख़ान चांडी असांखे गारियूं कढियूं, जंहिंमें मुनवर मुमताज़ मौलाई सिंध जो तमामु सुठो फ़नकार, उनखे मूंखे गारियूं कढियूं। पोइ उनखां पोइ सईद चांडे खे सुठो अमल न हुयो। कंहिंजे घर ते, नंग ते, न्याणियुनि ते, कारोबार में नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं, ग़लतियूं सलतियूं थींदियूं रहंदियूं आहिनि। उनजो इहो मतिलबु न आहे त तव्हां कंहिंजे न्याणी ते गारियूं ॾियो। जेके दोस्त ॾिसनि पिया, मां उन्हनि खां इहो पुछंदुमि त कंहिंजे न्याणियुनि ते का गार मिले त उन्हनि खे कीअं गुज़रंदी। कुझु बि हुजे, छा बि हुजे, त साम्हूं वेही करे मसइला हल करे सघजनि था। जेको बि आहे, खूननि जा बि मसइला हूंदा आहिनि, वेही करे ॻाल्हियूं कबियूं आहिनि। सुठो अमल इहो हूंदो आहे। फेसबुक गारियुनि जे लाइ न आहे। कंहिंखे तव्हां बुरो भलो चओ, कंहिंखे गारियूं कढो, कंहिंजी शख़्सियत ते ॻाल्हायो, कंहिंखे माना हरू भरू इल्ज़ाम हणी करे, हर कंहिंजी दिलि आहे, हर कंहिंजी इज़त आहे। मां जे करे कंहिंजे लाइ बुरो भलो ॻाल्हायां थो फेसबुक ते, त तव्हां मूंखां बि हिसाबु किताबु वठी सघो था। असां जेके बि फ़नकार, शाइर जेके बि आहियूं, असां हिकिड़ा क़ौम जा, मतिलबु जीअं हिकिड़ो सरमायो हूंदो आहे, क़ौम जे लाइ, क़ौम जे लाइ कुझु बि कंदो आहे त जेके बि माण्हू हुनजा ॿुधंदड़ आहिनि त उनजी कापी कंदा आहिनि, फ़नकारनि जी, शाइरनि जी, उनजी कापी कंदा आहिनि। असां ई जेकर हिक ॿिए खे वेही करे गारियूं कढंदासीं त पोइ आम माण्हू जो ज़हन छा बचंदो। हूअं ई बि सिंधी म्यूज़िक तव्हां पाण ॾिसो था त कहिड़े मरहले मां गुज़रे पई। असां सिंधी म्यूज़िक खे वधीक वठी वञण लाइ बहितर त उहो त कोशिशूं नथा कयूं, रहंदो हिक ॿिए खे गारियूं तारियूं। बहरहाल मां तव्हां ॾिठो हूंदो त मां कॾहिं बि कंहिंजे लाइ गार न आहे कढी, न कंहिंजे लाइ मथां को इल्ज़ाम लॻायो आहे। पंहिंजे मुंहं सां कमु कंदो आहियां। जंहिं दोस्त कल्ह उनखां पोइ गारियूं धारियूं निकितियूं, उनखां पोइ असां कानूनी तौर ते असांखे गारियूं, छाजे करे न्याणियूं सभिनि जूं हूंदियूं आहिनि, भले दुश्मन हुजे, केर बि हुजे, न्याणियूं सभिनि जूं न्याणियूं हूंदियूं आहिनि। त उनजे लाइ गारियूं कढणु सुठो अमल न हूंदो आहे। कंहिंजे लाइ बि गार न कढिजे, भली केतिरो बि कोई ख़राबु हुजे, गुनाहगार हुजे, कुझु बि हुजे, अलाह पाक खे हर इंसानु प्यारो आहे। असां हिक ॿिए सां तनक़ीद हिक ॿिए सां करे सघूं था, असां कंहिंखे गार गंद नथा कढी सघूं। सुठे माण्हू जो कमु न आहे, भले माण्हू जो कमु न आहे त गार कंहिंखे कढणु, कंहिंजे लाइ बुराई करणु कंहिंजे लाइ सुठो न आहे। इंसान खे हर कंहिंखे मरणो बि आहे। हिन दुनिया में न वॾा वॾा नाला हिते ख़तमु थी विया। त असां कानूनी कमु कयोसीं। कानूनी कम खां पोइ उन्हनि जा जेके हुया उहे असांजे मेल जेल खणी आया। कल्ह असांजो दोस्त फ़नकार मुमताज़ मौलाई साहबु,
उहो मुंहिंजे ख़िलाफ़ु लाइव वेही करे, पर ॾाढो गुस्से में हो, तमामु इंतिहाई गुस्से में। तव्हां हुनजो ॻाल्हाइणु ॿुधो हूंदो, इंतिहाई गुस्सो हुउसि। पोइ अलाए कहिड़ी ॻाल्हि जो गुस्सो हुउसि, मूंखे सम्झ में नथी अचे। या त जेको हुन प्लान कयो, जेको हुन ड्रामो कयो, उन में उहो कामयाबु न वियो, या त हुनजो उनखे गुस्सो हुयो, या का ॿी शइ जो गुस्सो हुयो। मूंखे का ॻाल्हि सम्झ में नथी अचे। दोस्त चवे पियो त दोस्त बि जेके मुंहिंजे मथां इल्ज़ाम आया, मां हुन वांगुरु हुनखे गारियूं न ॾींदुसि। हू असांजो सुठो फ़नकार आहे, मां गारियूं दारियूं ॾियण लाइ न आयो आहियां। जेके दोस्त ॾिसनि पिया, मां गारियूं दारियूं न ॾींदुमि। न ई मुंहिंजी असांजे माना माना खून में इहा आहे त असां कंहिंखे लाइ बुरो भलो आहे, कंहिंजी ज़ाती शख़्सियत ते ॻाल्हायूं। त मां सिर्फ़ु पंहिंजी सफ़ाई ॾियण लाइ आयो आहियां। उनखां पोइ इनशा ताला कानूनी कम बि मां कंदुसि। मां पंहिंजो हक़ु रखां थो कानूनी तौर जे हिसाब सां। कंहिंखे को हक़ु न आहे त कोई कंहिंजे लाइ ज़ाती शख़्सियत ते अची करे ॻाल्हाए। जेकर मां कंहिंजो ॾोही आहियां त वेही करे मूंसां साम्हूं करे सबूत खणी अचे, मूंखां हिसाबु किताबु वठी सघे थो। जॾहिं दोस्त चवे थो त तूं मूंखां हैसियत में वधीक न आहीं ऐं तूं में का औकात कान्हे का, मां बेघर आहियां, उहो वाक़ई वॾो ज़मींदार आहे। गुरूर तकबर गुरूर अलाह खे पसंदि न आहे। ज़रूरी न आहे उहो त हाणे मूंखे जेको आहे त उहो शुक्र अलाह पाक जो, मूंखे जेतिरो आहे, मां कहिड़ो बि आहियां की बि आहियां, मां हुनखां ताक़त में बि न आहियां ज़ोर, ऐं उनखां हैसियत मां बि वधीक न आहियां। पोइ मुंहिंजा ज़ुल्म छो थो बर्दाश्त करे? अचे साम्हूं अची करे मूंखां हिसाबु किताबु जेको बि आहे मूंखां वठे। मां जेकर हुनजे लाइ कॾहिं ग़लति कयो आहे, कॾहिं बुरो करे हुन लाइ ॻाल्हायो आहे त बहरहाल हुन कुझु इल्ज़ाम लॻाया त असां मिटनि माइटनि खे उहो ॻाल्हाए थो, मिटनि माइटनि खे ॻाल्हाए थो। मिट माइट उन में जंहिंमें भाउ इम्तियाज़ मदाई साहिब जो नालो खयों, उहो बि अॼु जीअरो आहे। उनखां पोइ मुनवर मुमताज़ मौलाए जे लाइ ॻाल्हायो, उहो बि जीअरो आहे। ऐं जेकर मां हुन भाउ मुमताज़ मौलाए खे चैलेंज थो कयां त मुनवर मुमताज़ मौलाई बि आहे। दोस्त जेके ॾिसनि पिया, जिन खे कंहिंखे कंहिं शइ जी का ख़बर कान्हे का त असुलु हक़ीक़त आहे छा? असुलु हक़ीक़त इहा आहे त मां पंहिंजे मुंहं सां कमु थो कयां, पंहिंजे मुंहं सां कहिड़ो बि फ़नकार थो कयां त हुन वीचारे खे तकलीफ़ थी थिए। हिन मुंहिंजे ख़िलाफ़ु केतिरियूं बि कंपनियूं खोलायूं, मां कॾहिं कंहिंखे चयो त वाह छो थो कंपनियूं खोलाए? ज़ाहिर हर कंहिंजो कमु आहे, फ़नकार आहे। ॿियनि फ़नकारनि जा नाला खणी थो चवे त फिराणो बाबा शमन अली, उस्ताद शमन अली मीराली साहिबु मुंहिंजो वॾो आहे, मुंहिंजो ज़ाहिरा फ़नकार आहे। अॼु मूं वटि एल्बम कंहिं सुभाणे ॿिए हंधि कंदो त उनजो पंहिंजो हिकिड़ो ज़ाती हिकिड़ो कमु आहे। ज़ाहिरा फ़नकार अॼु हिकिड़े हंधि ॿिए हंधि सुभाणे करे सघे थो, उन में कोई इतराज़ न आहे। अती निगंदास सां मुंहिंजा सुठा तालुकात आहिनि। मुंहिंजी भेण आहे, उन मूं वटि अॼु जेकर एल्बम हिकिड़े हंधि न त सुभाणे ॿिए हंधि, उन में तोखे तकलीफ़ न अचणु खपे। मुंहिंजी भेण आहे निगंदास। दोस्तो इहे उन पहिरियों त पराए फ़नकारनि जा उन नाला खयां। तोखे उन्हनि फ़नकारनि मां तकलीफ़ न आहे बाबा, तोखे जेको तकलीफ़ आहे मूं मां तकलीफ़ आहे। तूं चवहीं थो त मां तुंहिंजे लाइ तुंहिंजे माइटनि खे तोसां विढ़ायां थो, त मां तोखे चैलेंज थो कयां, जेकर तुंहिंजे उहे माइट तुंहिंजे चवण सां नथा अचनि, मां उन्हनि खे वठी थो अचां। जेके बि दोस्त ॾिसनि पिया, मां जेकर ग़लति आहियां तव्हां मूंखे ग़लति चओ। मुनवर मुमताज़ मौलाई बि आहे, साईं इम्तियाज़ मदाई साहिब बि आहे। काथे मुज़ाकरो कराए जेके बि वॾियूं जेके तंज़ीमूं आहिनि, ज़ुल्फ़कार मंगी साहिबु आहे, हमीद भुट्टो साहिबु आहे, जेके फ़नकारनि जूं तंज़ीमूं आहिनि उन्हनि खे विहारनि साम्हूं। जेकॾहिं उन जा माइट बि अचनि, जेके जिन सां मां हिन खे विढ़ायो आहे, मां उते ॾोही निकिरी पवां। मां वाइदो थो कयां, मां कंपनी पंहिंजी बंदि करे हलियो वेंदुसि। जेकर हे मुंहिंजे मथां कूड़ा इल्ज़ाम हणी करे मुंहिंजो जीअण जंजाल करे छॾियो आहे। जेकर मां पंहिंजे मुंहं सां को कमु थो कयां त बि हिनखे तकलीफ़ थी थिए मूं मां। बाबा तूं वॾो फ़नकार आहीं, कुझु बि अलाह तोखे ख़ुशि रखे, तूं वञी कमु कर पंहिंजो, मूंखे छॾे ॾे। मुंहिंजी कंपनी में नंढा फ़नकार आहिनि, कुझु बि आहे छा बि आहे, त मां पंहिंजे मुंहं सां कमु थो कयां। तोखे तकलीफ़ छो थी अचे मूं मां? जेकर मूं मां तोखे तकलीफ़ आहे, तूं तंज़ीमूं तुंहिंजियूं आहिनि, सभु फ़नकार आहिनि, तूं विहारे कर मूंखां हिसाबु किताबु। मां तुंहिंजो ॾोही आहियां, तूं मूंखां वठि हिसाबु किताबु। बाक़ी हीअ तुंहिंजो जेको कल्ह तूं मूंसां लाइव आहीं, त उहो तुंहिंजो मूं ते ज़ाती जेको माना हिकिड़ो तुंहिंजी का मूं में दुश्मनी आहे, उहा तूं कढे थो। बाक़ी तुंहिंजो मूं ॾे को हिसाबु किताबु कान्हे को। मुनवर मुमताज़ मौलाई बि वेठो, हुनखे बि क़ुर ॾियो, साम्हूं विहारियोसि। इम्तियाज़ मदाई खे बि साम्हूं विहारियो। जेकॾहिं मां उनजे ख़िलाफ़ु हिन खे भड़कायो आहे, का लफ़्ज़ बि हिकिड़ो कयो आहे, त मां ॾोही आहियां। मां सरियाम लाइव थो चवां।
बाक़ी जेकॾहिं मौलाई कल जेको ॻाल्हायो त तकबर ऐं गुरूर मां ॻाल्हायो, हुनखे पैसो माशाल्लाह हुन घणो कमायो आहे, ऐं तकबर गुरूर मां ॻाल्हायो। तकबर गुरूर अलाह खे पसंदि न आहे। ऐं हींअर मां भाउ ज़ुल्फ़कार मंगी साहब खे बि लाइन ते खणंदुसि, ज़ुल्फ़कार मंगी साहब खे मां लाइन ते खणंदुसि। त दोस्तो इन इम्तियाज़ मराई जी ॻाल्हि करी त इम्तियाज़ मराई साहब जेकॾहिं पहिरियों जेकॾहिं जो चए पियो त इम्तियाज़ मराई खे शायदि फील्ड में वठी आयो हो ऐं उनखे मुंहिंजे तरफ़ां यूज़ कई। इम्तियाज़ मराई खां कोई कसम ॾेई पुछे, क़ुर ॾेई पुछेसि त इम्तियाज़ मराई खे कीअं यूज़ कयो। इम्तियाज़ मराईअ त जॾहिं असां एल्बम करे मोटिया पिया अचो त इम्तियाज़ मराई हिनखे फ़ोन कई त मां तोसियो गानो थो ॿधाइणु चाहियां, मुमताज़ मौलाई जो शागिर्दु पियो थियणु चाहे। त उनखां पोइ मुमताज़ मौलाई हुन सां हा कई। उनखां पोइ उनखे ग़लति माण्हुनि खां कमेंट्स ॼाणाइणो, उनखे ग़लति ॻाल्हाइणो, वरी उनखां पोइ शेयर जेके तव्हां ॿुधा हूंदा उनजे लाइ ग़लति पोस्टियूं उनजे लाइ ठाहिणो, उनजे लाइ ग़लति करणो। उनखां पोइ पंहिंजा ज़ाती तौर क़दम हे खणंदो आहे ऐं हमेशह थींदो बि आहे त जंहिंजे लाइ क़बर खाई खॾ खोट बि आहे त उहा उन में पाण किरंदो आहे इंसानु। त बहरहाल हिन जेके बि इल्ज़ाम आया आहिनि त मां इन जे लाइ उहो दोस्त खे चवंदुसि मुमताज़ मौलाई खे त भली अचे जेके बि आहिनि, मां हिन जे लाइ कॾहिं बि ग़लति हिन जे मिट माइटनि खे विड़ायो आहे, मुनवर मुमताज़ मौलाई खे या कंहिं बि जेके इन इम्तियाज़ मराई खे हिन सां विड़ायो आहे त मां वाइदो थो कयां, मां चैलेंज सां थो चवां, मां चैलेंज थो कयां हिनखे त वठी अचे विहारे सॼे लाइव हलाए, जेके बि सॼी सिंध ॿुधे ॾिसे त मां जेकर हिन सां कॾहिं बि ग़लति हलियो आहियां। सॼी ज़िंदगी असां हिन सां महिनत कईसीं, सॼी ज़िंदगी हिन सां महिनतूं कयूंसीं। अॼु असांखे अहसासु थो थिए त असां हिन ते महिनतूं न कयूं हा। अॼु असांखे तकलीफ़ थी थिए, असां पाण खे बि न ठाहींदा हुआसीं, हिन जे मथां महिनतूं करे, हिन जा शो भला करे अॼु असांखे उनजो सिलो इहो थो ॾिए त जेकॾहिं अलाह सां हिनखे इज़त ॾिनी आहे त उनखे उहो असांखे घटि थो ॻाल्हाए, गारियूं थो कढे, असांजी ज़ाती शख़्सियत ते इल्ज़ाम थो हणे, माण्हुनि खां पोस्टियूं ठाराए करे मूंखे गारियूं थो खाराए। बाबा तूं इहो सुठे माण्हू जो कमु आहे। तूं जेकॾहिं मुंहिंजे गारियुनि जी त तोखे तकलीफ़ न थी, मुनवर मुमताज़ मौलाई खे गारियूं मिलियूं उनजी त तोखे तकलीफ़ न थी, तोखे पाण मथे में सूरु पवंदो आहे त असां तुंहिंजे लाइ लाइव वेहंदा आहियूं, तुंहिंजे लाइ सुठियूं पोस्टियूं रखंदा आहियूं। उनखां पोइ तोखे कंहिं शइ जी मतिलबु तूं असांजे लाइ त को लफ़्ज़ ॻाल्हायो न, रहंदो तोखे तकलीफ़ थी असांखे, असांजे माना ज़ाती तन खे असांखे रहंदो तूं निशानो बणाए थो त बाबा मूंखे मुंहिंजे माइटनि सां विढ़ाई थो। कहिड़े माइटनि सां विढ़ायो आहे? अॼु बि इहो इम्तियाज़ मराई साहिबु ज़िंदा आहे, मुनवर मुमताज़ मौलाई बि ज़िंदा आहे, जिन सां बि मां वाइदो थो कयां जेकर मां हिन सां हिन जे ख़िलाफ़ु हिकिड़ो लफ़्ज़ बि हिनखे करायो आहे। सॼी ज़िंदगी बाबा तूं सियासतूं कयूं न, सॼी ज़िंदगी तूं सियासतूं करे फ़नकार थियो आहीं। बहरहाल मां तुंहिंजी ज़ाती शख़्सियत न ॻाल्हाईंदुमि, अलाह तोखे ख़ुशि रखे। इंशाअल्लाह ताला मां क़ानूनी कमु कंदुसि। मां दोस्त जेके जिन खे ख़बर न आहे मां उनजे लाइ ॿुधाइण थो चाहियां त भली तव्हां उनखां सुवालु कयो, जेकर मां उनजे लाइ कॾहिं बि ख़िलाफ़ु कंहिं माण्हू खे करायो आहे त मां उनजो ॾोही हिसाब किताब ॾियण लाइ तयारु आहियां। जेकर मां पंहिंजे मुंहं सां कंहिं बि फ़नकार जो एल्बम थो कयां त हिनखे तकलीफ़ छो थी थिए? मतिलबु माना हिन जे मुंहं सां पंहिंजे कंहिंसां अलाह साईं जेकर मुनवर मौलाई जी इज़त थो करे, इम्तियाज़ मराई जी इज़त थो करे त उन में हिनखे कहिड़ी तकलीफ़ थी पए अचे? इहे इंशाअल्लाह ताला सबूत खणी करे मां इंशाअल्लाह ताला कोर्ट वेंदुमि, कोर्ट में वञी करे मां पंहिंजो केस उते कंदुसि ऐं उते जेको बि हिन मुंहिंजे मथां इल्ज़ाम लॻाया आहिनि, इल्ज़ाम मुंहिंजे मथां लॻाया आहिनि, उते हुनखे हुनजो पंहिंजो ॾियणो पवंदो हिसाबु किताब। मां तुंहिंजे लाइ कहिड़ो कयो आहे ग़लति ॻाल्हि जो तूं मुंहिंजे ज़ाती शख़्सियत ते तो इल्ज़ाम हणी मूंखे गारियूं थो कराई? मां ॾोह कहिड़ो कयो तुंहिंजो? बाबा मां ॾोह जेकर मां पंहिंजे हक़ सच जे लाइ पंहिंजी इज़त लाइ ॻाल्हायां त मां ग़लति आहियां? मां ग़लति आहियां जेकर मां पंहिंजे हक़ सच जे लाइ ॻाल्हायां थो? हा मां तस्लीम कयां थो जेकर मां हिन जे लाइ कंहिं बि माण्हूअ खे हिन जे माइट चए थो मुंहिंजे माइटनि, बाबा माइट हिन त साल पहिरियों जेको आहे त पंहिंजे माइटनि खां लातालगी इज़हार पाण कयो। अॼु बि उहो तव्हां अख़बारूं तव्हां पढ़ो, अख़बारुनि में लिखियलु आहे पाण साल 2 साल पहिरियों हिन लातालगी जो इज़हार पाण न कयो हो त बाबा मां जेको आहे त मुंहिंजो माइटनि सां को वास्तो कान्हे को। अख़बार में प्यार मां पेज ते बि रखंदुसि, तव्हां ॾिसो हुन में कंहिं हिन लिखियो त बाबा मुंहिंजो कंहिं बि मुंहिंजो न भाइटियो आहे कोई, न मुंहिंजो भाणे जो आहे, न मुंहिंजो कंहिंसां को तालुकात कोन्हे को, जेके ख़ैरपुर में रहंदा मुंहिंजो कंहिंसां को वास्तो ई कान्हे को।